सांगड़ ज़िले जो सीनियर सियासतदान तालके जाम नवाज़ अली जे अबाई तक तां 5 भेरा MP रहंदड़ जाम मदद अली आलमी वबा कोरोना वायरस सां झेड़ींदे अॼु संदो साह जो सॻो टुटी वियो ऐं हमेशह हमेशह लाइ मोकिलाए उन जहान ॾांहुं हली वियो जितां न को वरियो आहे न ई वरंदो। जाम मदद अली अॻूणे वॾे वज़ीर जाम सादिक अली जो भाणेजो ऐं ख़ानदानी सियासतदान हुअण करे संदसि अवामी ख़िदमतूं बि हमेशह यादि रहंदियूं। जाम मदद अली 5 भेरा सूबाई असेंबली जो मेंबर, सूबाई वज़ीर, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन ऐं अपोजिशन लीडर पिणु रहियो। जाम मदद अली ज़िले नाज़मी जी बि इलेक्शन विढ़ियो ऐं खेसि कामयाबी नसीब न थी, जंहिंमें जाम मदद अली जंहिं बि पार्टी में रहियो आहे सचाई ऐं वफ़ादारी सां साथ निभायो आहे। जाम मदद अली सिंध समेत मुल्की मसइलनि ते बि ॻाल्हाईंदो रहियो, उन सां गॾोगॾु आबादगार हारी मज़दूर जो बि साथी रहियो। पीपुल्स पार्टी इन जुल्मों को फेस करती हुई आई। पीपुल्स पार्टी का बच्चा बच्चा भी इन जालिमों को फेस करने को तैयार है, इनसे नहीं डरता। सर इंशाल्लाह आप देखेंगे हमारी लीडरशिप, हमारा कायद बड़े अच्छे तरीके से सुरखरू होकर निकलेगा, उसके ऊपर कुछ साबित नहीं होगा और जो अगर साबित होगा तो इनके ऊपर होगा। सर ये एक दिन जेल नहीं काट सकेंगे। जाम मदद अली हज़ब इक़्तिदार ऐं हज़ब इख़्तिलाफ़ वारे दौरनि में बि इंतकामी सियासत खां पासीरो रहियो। संदसि अवामी ख़िदमतनि एवज़ अवाम जो बि साणुसि चाह हुयो। कोरोना हुजे या मकड़ हुजनि, चाहे ॿोॾि हुजे, जाम मदद अली अवाम सां कुल्हो कुल्हे में मिलाए ॾुख तोड़े सुख में गॾु रहियो। पहिरीं त असां उन्हनि जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, जेके माण्हू दरबदर थियल आहिनि, बेघर थियल आहिनि ऐं जेके वीचारा तकलीफ़ुनि में आयल आहिनि या जेके हारी पेशा जिन जा फ़सुल तबाह थिया आहिनि, घर तबाह थिया आहिनि, असां उन्हनि सां उन्हनि जे तकलीफ़ में बराबरि जा शरीक आहियूं ऐं अला कंदो या तकलीफ़ जल्द उन्हनि जी ख़तमु थींदी। असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, तव्हां पाण ॾिठो त हफ़्ते खां मथे अची थियो अथसि त हिते मीरपुर में कैंप करे अची वेठो आहे पाण, ऐं उन जो प्रोग्राम इहो आहे त जेसि ताईं ग़रीबनि खे वापसि घर भेरो न कबो, उन्हनि खे दुबारा उन्हनि जे घरनि में आबाद न कबो, त उन जो प्रोग्राम ओसि ताईं सुकून सां घर न वेहबो। ऐं पाण जेको आहे सो तव्हां ॾिठो हूंदो त इन्हनि हफ़्ते भर में पूरो सिंध जा वज़ीर आला साहब ख़ुदि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सभु जेके एक्टिव लॻा पिया आहिनि, पर हाणे कुदरती तौर ते हिकिड़ी आफ़त आहे ऐं बारिशुनि जो ड्रेन पाणी निकिरणु, पाणी कढणु, अवलियत जेको प्रोग्राम पहिरियों आहे त पाणी कढायो वञे ऐं ॿिए नंबर ते माण्हुनि खे असांजे घरनि में आबाद कयो वञे ऐं जेको आहे सो जेसि ताईं आबाद नथा थियनि ओसि ताईं उन्हनि जो खाधे पीते जो ख़्यालु कयो वञे। जाम मदद अली त अॼु असां वटि न रहियो, पर संदसि यादूं हमेशह यादि रहंदियूं। मरहूम खे सुभाणे 14/11/2020 ते शाम जो 4 वॻे हज़ारे आलियन अखियुनि सां संदसि अबाणे ॻोठ जाम नवाज़ अली में मिटी मां हवाले कयो वेंदो। असीं दुआगो आहियूं त रब पाक मरहूम जाम मदद अली खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे ऐं पोइरनि ऐं संदसि चाहींदड़नि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे ऐं संदसि औलाद खे संदसि नक्श कदम ते हलण जी हिम्मत ऐं ताक़त अता फ़रमाए। तव्हांजो पंहिंजो AD कुंबर, सांगड़। मेरे को फख्र है अगर मैं नवाब का पोता हूँ, नवाब का नवासा हूँ, तो जाके असेंबली की फ्लोर पे आप देखें, रिकॉर्डिंग देखें, इसके ऊपर बोर्ड में पाकिस्तान का जो ये सिंध रेजोल्यूशन लिखा हुआ है, इसके अंदर मेरे दादा नवाब जान मोहम्मद खान, मैं फखरिया तौर पे कहता हूँ कि पाकिस्तान के रेजोल्यूशन में वोटर थे। यहाँ पर पाकिस्तान ये सिंध की जो आज़ादी थी उसके अंदर वोटर थे। यहाँ पर मैं ये नहीं कि मेरी कौम है कि मैं फख्र से कह सकता हूँ कि मैं जुनेजो हूँ, मैं राजपूत हूँ, जुनेजो राजपूत है, मैं एक नवाबी घराने से ताल्लुक है, मुझे उसके ऊपर फख्र है। मुझे ये भी फख्र है कि जाम सादिक अली जैसा मामू मेरा है। जाम सादिक अली एक बहादुर शख्स था, उसने हिम्मत से सियासत